ओम श्री गणेशाय नमः। ओम नमो भगवते वासुदेवाय। हरे कृष्णा कृष्ण कृष्णा हरे हरे, हरे राम 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 हरे हरे। तव्हां सभिनी हरि भक्तन खे नमस्ते। प्यारा भक्तों, ही कथा पाण गुरु कृपा सां हासिल करे रहिया आहियूं। श्री गणपति सरस्वती जो दरे ध्यान करिया थो मां भागवत महापुराण जो बयान, जंहिंमें व्यासदेव ऐं श्री सुखदेव जी कयो आहे श्री कृष्ण लीला जो गुणगान। सभई चओ जय भागवतम महापुराण। प्यारा भक्तों, कल कथा में पाण श्रीमद् भागवत महापुराण साहिब जे 10 स्कंद जे 40 अध्याय जे ॿिए भाग ऐं 41 अध्याय जे पहिरें भाग में ॾिठो त श्री सुखदेव जी महाराज राजा परीक्षित खे ॿुधाइनि था त हरि भक्तन खे टिनी वक़्तनि जो हाल मालूम हूंदो आहे। तंहिं बाद अक्रूर जी वधीक श्री श्याम सुंदर जी स्तुति कनि था। आख़िर में जॾहिं अक्रूर जी पंहिंजो पाण खे निहाल सम्झी दंडवत करे झुकी वञनि था, तॾहिं श्री श्याम सुंदर पंहिंजो चतुर्भुजी स्वरूप सभिनी देवताउनि ऐं गंधर्वनि वग़ैरह समेत अंतर्ध्यान करे छॾीनि था। अक्रूर जी ॿाहिरि अची ॾिसनि त श्याम ऐं बलराम बीठा आहिनि, जिन खे ॾिसी हू अजब में पइजी विया। पोइ डिॼंदा ॾकंदा ॿाहिरि अचण लॻा त श्री श्याम सुंदर उन्हनि सां मस्ती करण लॻा। सभई चओ जय श्री हरि। अॼु पाण श्रीमद् भागवत महापुराण साहिब जे 10 स्कंद जे 41 अध्याय जो ॿियो भाग शुरू करे रहिया आहियूं। श्री सुखदेव जी महाराज चवनि था त हे राजा परीक्षित, अक्रूर जी ॻाल्हि ॿुधी श्री श्याम सुंदर मुस्की चयो, अची रथ ते चढ़ो त हलूं, छो त अञा पंधु करणो आहे। अक्रूर पहिरियां ई पंहिंजो मथो उन जे चरणनि ते रखी पेरे पियो, पोइ रथ ते वेही रथ हलाइण लॻो। नंद ऐं ॿिया जेके अॻे विया हुआ से मथुरा जे नज़दीक हिकिड़े बाग़ में रही श्याम ऐं बलराम जी वाट निहारण लॻा। जॾहिं श्री श्याम सुंदर उते अची पहुतो, तॾहिं रथ मां लथो ऐं अक्रूर जी खेसि हथ जोड़े वेनती कई, हे दीनानाथ, मां चाहियां थो त अॼोकी राति मुंहिंजे घर हली पंहिंजे चरणनि सां उनखे पवित्र कयो। जंहिंजे घर तव्हांजा चरण पवनि था, तंहिंजा पुरखा यानी के वॾा सुर्ग में वञनि था। जिन चरणनि गौतम जी स्त्री अहिल्या खे श्राप खां मुक्त करायो, राजा बलीअ खे सुतल लोक जो राज ॾिनो, जिन चरणनि मां गंगा जी निकिती ऐं राजा भागीरथ तप करण सां पंहिंजे वॾनि जी तारण वास्ते माता गंगा जीअ खे हिन मृत्यु लोक में आंदो। शिव जी उनखे पंहिंजे मथे ते रखियो, से ही चरण धोई चरणा अमृत पीअण ऐं पंहिंजे मथे ते विझण सां पंहिंजे सारे कुटुंब समेत ॾाढे प्रेम सां, हे महाप्रभु, मां तव्हांजो दास आहियां, अहिड़ो चरण छॾे केॾां न वेंदसि। प्यारा भक्तों, इहा ॻाल्हि ॿुधी श्याम सुंदर अक्रूर जो हथ जले ॾाढे प्रेम सां चयो, हे काका श्री, अॼु राति जो असां हिते रहंदासूं। सुभाणे राजा कंस खे मारे पोइ बलदेव भाउ समेत तुंहिंजे घर ईंदासीं। अॼु सभिनी खे हिते छॾणु वाजिबु न आहे। अक्रूर इहो ॿुधी श्री कृष्ण ऐं ॿियनि खां मोकिलाए राजा कंस जी सभा में वञी पहुतो। राजा कंस ॾाढे आदर भाव सां अक्रूर खे विहारे खांइसि पुछियो,
ॿुधाए त जिते वियो हुवे उते जो कहिड़ो हाल आहे। तॾहिं अक्रूर जी चयो, हे राजा, बिरज जी महिमा चई नथी वञे। नंद, बलराम, कृष्ण ऐं सभई बिरजवासी बेटा खणी आया आहिनि। अॼु हू ग्वाल बालनि सां शहर खां ॿाहिरि टिकिया आहिनि। सुभाणे राजसभा में ईंदा। इहो ॿुधी राजा कंस ॾाढो ख़ुशि थी चयो, हे अक्रूर, अॼु तो मुंहिंजो वॾो कमु कयो आहे जो बलराम ऐं कृष्ण खे आंदई। हाणे पंहिंजे घर वञी आराम कर। अक्रूर इहो हुकुम ॿुधी पंहिंजे घर मोटियो ऐं कंस श्याम ऐं बलराम जे मारण जी तजवीज़ वीचारण लॻो। एतिरी कथा ॿुधाए श्री सुखदेव जी चयो, हे राजा परीक्षित, जॾहिं नंद ऐं ॿिया सभु जाए बजाए थिया तॾहिं श्याम ऐं बलराम पुछियो, बाबा, तुंहिंजो हुकुम थिए त असीं मथुरापुरी ॾिसी अचूं। इहो ॿुधी नंद जी कुझु मिठाई ऐं पकवान ॿिन्ही भाइरनि खे खाराए चयो त तमामु चङो, तव्हां शहर वञी ॾिसी अचो, पर देरि न लाइजो। इहो ॿुधी श्याम ऐं बलराम ग्वाल बालनि समेत मथुरापुरी घुमण लॻा। किला ऐं जायूं तमामु सुहिणियूं ॾिसण में आयूं। सोननि रतननि सां जरियल दरवाज़नि ते मोतियुनि जूं झालरूं ॿधल हुयूं। दरियनि ऐं खिड़कियुनि में घणियूं ई मणियूं जरियल हुयूं। किले जे चई तरफ़नि अहिड़ी ऊनी खाई खोटियल हुई जा सदाईं पाणीअ सां भरियल रहे थी ऐं किले जे भित ऐं दरियनि में कबूतरनि, तितरनि, कोयलनि ऐं ॿियनि घणनि क़िस्मनि जे पखियुनि वेठे मिठियूं मिठियूं ॿोलियूं ॿोलियूं। सभई घटियूं उन शहर जूं साफ़ ऐं चमकंदड़ थे ॾिसण में आयूं। रस्ते ते गुलाब जो पाणी छरकायो वियो हो। महलनि जूं बतियूं अहिड़ियूं चमकियूं थे जिन में शक्ल ॾिसण में पए आई। सभिनी मकाननि में नंढा नंढा बाग़ीचा ऐं शहर जे चई पासनि वॾा वॾा बाग़ हुआ जिन में चङा चङा फल फूल लॻल हुआ। चङियूं चङियूं जायूं वेहण वास्ते जरियल हुयूं। वणनि में केतिरनि क़िस्मनि जे पखियुनि लातियूं पए कयूं ऐं चङा चङा तलाउ कुंडनि में मोतियुनि वांगुरु साफ़ पाणी भरियल हो जिन में कंवल जा गुल खिली रहिया हुआ। उन्हनि गुलनि ते भंवरा गूंजी रहिया हुआ। तलाउनि जे किनारे ते घणनि ई क़िस्मनि जे जानवरनि ऐं पखियुनि पाण में ख़ुशियूं पए कयूं। किलनि जूं टारियूं, फुलनि जूं टारियूं कोहनि ताईं खिली सुगंध भरे हवा पए फैलायूं। फुलनि जूं टारियूं कोहनि ताईं खिली सुगंध भरी हवा पए फैलायूं। मालियुनि मिठियुनि आवाज़नि में ॻाए वणनि खे कतरी पए ठाहियो। शहर जे बचाव वास्ते चई पासनि खां किले जूं दीवारूं ठहियल हुयूं। तिन में ऐं सभिनी आस्थाननि ते सोन जरऊ ऐं बिरज अहिड़ा ठहियल हुआ जिन ते अखि बीह न थी सघे। मथुरा वासियुनि जे दरवाज़नि ते केला ऐं ॼमूं ॿधल हुआ ऐं ॻाइण वॼाइण ऐं मंगलाचार थी रहियो हो। सभई चयो, जय सिया राम। श्रीमद् भागवत महापुराण साहिब जे 10 स्कंद जे 41 अध्याय जो ॿियो भाग संपूर्ण थियो। अगरि तव्हां सभिनी हरि भक्तनि खे हिन कथा मां लाभ हासिल थियो हुजे त कृपया हिन कथा खे ॿियनि हरि भक्तनि सां शेयर कजो त उन्हनि जो बि भलो थिए ऐं तव्हांजो बि भलो थिए। सभई चयो, जय सिया राम। राधे राधे।